बाबुल साईं छा ॻाल्हि आहे अॼु कुझु परेशान पिया लॻो। कमज़ोर ख़ैर आहे। असां ॻोल्हे ते अजायो शक कयो, ॻोल्हो पंहिंजी जाइ ते सही हुई। बाबुल साईं समूरनि माण्हुनि जूं दाहूं पाण ॿुधियूं हूंदियूं। हा, हाणे सोचियां पियो त इन दरिया मां त पूरी कोन थींदी, अहिड़ो कुझु कजे जो ईंदड़ इलेक्शन जो ख़र्च बि निकिरी अचे ऐं माण्हुनि जे मथां हाकमियत वारो दाबो बि बरक़रार रहे। बाबुल साईं इहा समूरी दरिया जी पटी जे त हवाले आहे। बाबुल साईं जेको कंदो खे केरु रोकींदो। बाबुल साईं जे नाराज़ न थियो त हिकु सलाह ॾियांव थी। हा हा चओ, छा थो चवणु चाहीं? साईं मंशात जो कारोबार हलायो, उन में जजो पैसो आहे। दरिया में हज़ारे लख आहिनि। होड़नि जे ज़रिए हितां जो माल होॾां ऐं होॾां जो माल हिते। कंहिंखे का कल ई कोन पवंदी साईं। हिकु ई साल में अलाए किथे पहुचंदा। वाह कमदार, सलाह त असली लख जी ॾिनी अथई। अरे चरिया, अहिड़ी सलाह पहिरियां तूं छो कोन ॾिनी मूंखे? बाबुल साईं नंढो मोह वॾी ॻाल्हि, सो इन करे आखां डिॼंदो हुउसि। मतां किथे नाराज़ थियो, मुर्गो मुहारी कमदारी चट करे छॾियो। कमदार, तूं वॾे कम जो माण्हू आहीं, हाणे तुंहिंजी कमदारी केरु चट कंदो? अॼु कमदार तुंहिंजी सलाह जेकी आहे न, असली मूंखे दिलि सां लॻी। कमदार, अॼु ई कराची वञा थो, पंहिंजे पार्टी जे मेंबरनि सां मीटिंग थो कयां। इहो कमु पाण जल्द शुरू कंदासीं। ठीकु आहे बाबा साईं, ठीकु आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।